के बाद 10 लाख लोग जमा करके इनको हलफ उठाने नहीं देंगे। रात को 12 बजे नोटिफिकेशन निकालेंगे कि सुबह 8 बजे इजलास होगा ताकि ये हलफ ले सके। 8 घंटे के नोटिस पर इजलास बुलाया जाएगा। मैं जमीयत के कारकुनों को पैगाम दे रहा हूँ कि आप भी 8 घंटे के नोटिस के लिए तैयार रहे। पैसे हैं सब भी तैयार रहे, पैसे नहीं है कर्ज लो, मोल बहनों और बेटियों के पैसे लो, उनके जेवरों को बेचो। असेंबली के गेट पर मैंने बैठना है, लेकिन मुझे सिंह से 10 लाख कारकुन चाहिए। सिंध असेंबली ॿाहिरां 10 लख माण्हू गॾु कंदासीं ऐं मेंबर्स खे हलफ खणण न ॾींदासीं। पैसा न हुजनि त ओधर वठो, ओधर न मिले त माउरनि ऐं भेनरुनि जा ज़ेवर विकिणी बि पहुचो। जेयूआई अॻुवाण राशिद मेमून सुमरो कारकुननि खे हर हाल में सिंध असेंबली ॿाहिरां पहुचण जी हिदायत करे छॾी। जेयूआई पारां चूंडुनि में मुबैना आंदोलन ख़िलाफ़ न्यू सईदाबाद में टूल प्लाज़ा वटि क़ौमी शहरा ते धरणो हंयो वियो। केतिरा ई कलाक ट्रैफ़िक मुअतल रही। राशिद मेमून सुमरो कारकुननि खे ख़िताब कंदे चयो त मौलाना फज़लुर रहमान खां सवाइ का बि हुकूमत हली न सघंदी। कंहिं बि हिमत आहे त हुकूमत हलाए ॾेखारे। हलफ बरदारी वारे ॾींहुं 10 लख माण्हू सिंध असेंबली ॿाहिरां गॾु कंदासीं। जी बिल्कुल, मौलाना राशिद महमूद सुमरो जो जलसे के खिताब कयो आहे त मौलाना फज़लुर रहमान खां सवाइ का हुकूमत न हली सघंदी ऐं कंहिंखे बि हिमत ॾेखारणी आहे ॾेखारींदासीं ऐं पंहिंजा सोना ज़ेवर ऐं पंहिंजे कर्ज़ खणी भाई जेको तो सिंध असेंबली ॾाढो अचुॾोदासीं जेको तो इन्हनि खे हलफ बर्दाश्त जेका न करण ॾींदासीं। जंहिं ॾींहुं बि सिंध असेंबली जे मेंबरनि खे हलफ करण जो ऐलान कयो वियो त जमियतुल उलमा इस्लाम जा 10 लख कारकुन असेंबली जो घेराव कंदा ऐं कारकुननि खां हलफ वरितो वेंदो ऐं घेराव दौरान जेको तो गिरफ़्तारियूं बि थी सघंदियूं। शहादतूं उन्हनि लाइ बि कारकुन तयारु रहनि। वञनि त किरायो न हुजे, कंहिंखे पैसा न हुजनि त उधारा वठी बि घर जा ज़ेवर बि खपाए जेको तो सिंध असेंबली पहुचो ऐं सिंध असेंबली जो घेराव कयो। 1970 जे मैंडेट जो एतिराम न कंदे मुल्क खे तोड़ियो वियो ऐं हिन वक़्तु बि जेको तो मैंडेट जे तौर मुल्क खे यकजहती जे ख़िलाफ़ कमु कयो पियो वञे। सिंध जे सौदागरनि सिंध जे सभिनी वकीलनि खे खपाए छॾियो आहे। 1 करोड़ रुपयनि जे एवज़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे ख़रीद कयो। अहिड़ो ख़िताब आहे जेको तो मौलाना राशिद सुमरो जेको जलसे कयो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अब्दुल कादिर लाखो।